नाज़रीन खबर शामिल कंदा मलीर खादम सुरीलो की रिपोर्ट मुताबिक मलीर की यूसी खोखरो वार्ड नंबर 1 में पीपल पार्टी रहनुमा एजाज़ फारूक खासकेली की रिहाइशगाह ते इफ्तार पार्टी जो एहतमाम किया। उन मौके पर यूसी सदर सलेमान बलोच, जनरल सेक्रेटरी मुस्तफ़ा जोखियो, वाहिद बुरफत, अब्दुल हुसैन बुरफत, हारिस पालारी, हिसल जोखियो, लियाकत खासकेली बेरन गोठ के मौजूदन वडे अंग में शिरकत कई। उन मौके पर सुप्रीम कोर्ट जो फैसलो ईंदे ही जियालन में खुशी की लहर पैदा थी वही। जीए भुट्टो जा नारा आतिशबाजी कई वही। उन्हें जिम्मेदारी के साथ कीअं निभाईंदासीं, उहा जिम्मेदारी इहा आहे गुरफत हुजे, पालारी हुजे, भुक्ती हुजे, योगी हुजे, जोगियो हुजे, बलोच हुजे, या कंहिं बि कम्युनिटी जो हुजे असांजे एरिए में रहे थो, छो त वार्ड जो सदर आहे त उन जे अंदाज़ में 2 टे 5 8 ॻुठ जॻहि बचनि था। कोशिशि इहा हुजे त असांजी दौलत पब्लिक आहे, पब्लिक के असां एतिरी इज़त ॾियूं, एतिरी इज़त ॾियूं, हुननि खे मजबूर कयूं, उहो असांखे कॾहिं बाद में वधंदा। छो त वार्ड जो उहिदो ईअं कोन्हे जो मूंखे पीपल पार्टी कॉल करे ऐं मां 2 माण्हू खणी मोटरसाइकिल ते बीह रहां, पोइ तव्हां कंहिं कम जो न थियो। मां त बिल्कुलु हथे ख़ाली ऐं हिकिड़ो कंगुलो ऐं सुञो